झेलम दरिया में इम्कानी बोर्ड के नज़र में रखंदे सरगोदा ज़िले में दरिया किनारे आबाद माण्हुनि खे लॾ प्लांट की हिदायत पिण तालकन गेड़ा शाहपुर ऐं छोटा साहिवाल के 40 खां वधीक ॻोठनि मां माण्हू मुंतकिल ज़रात खाते जे ज़रिए मूजिब ईंदड़ 24 खां 48 कलाकनि में झेलम दरिया में 4.5 लख क्यूसेक जो वेकिरो छॾण जो इम्कान आहे। बरसातनि खां पोइ झेलम में बोर्ड मुतासिर इलाइक़नि में रेस्क्यू ऑपरेशन जारी। 500 खां वधीक माण्हुनि खे रेस्क्यू कयो पियो। गुजरली बुॾी पियल बेकरे में बुॾी पियल पुलिस एहलकार जो लाश मिली पियो। केतिराई ॻोठ अञा ताईं पाणी हेठि। पोटोहार रीजन में बोर्ड की सूरत सबब 1000 खां वधीक माण्हुनि जी लॾ पिलाण। पंजाब में मानसून जो चौथो सिलसिलो 21 जुलाई खां शुरू थियण जी अॻु थी। सिंध में अॼु खां बरसातनि जो सिलसिलो शुरू थियण जी अॻु थी। सखर दादू नवाबशाह थरपारकर बदीन ऐं कराची में विस्कारे जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब लाड़काणो मीरपुर खास नवाबशाह जैकबाबाद उमरकोट सिजाबल में ककर वसंदा। मुल्क के ॿिनि शहरनि रावलपिंडी लाहौर फैसलाबाद सियालकोट ऐं मुल्तान में बरसात जी अॻु थी। केपी बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ ज़िलनि कश्मीर ऐं किलकित बलूचिस्तान में बरसात जो इम्कान ज़ाहिर। टडाप केस में सीनियर चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी समेत समूरा जवाबदार बरी। अदालत रूपो जवाबदार वारो केस धार करे छॾियो। सीनियर चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी करप्शन के 14 केसनि मां बरी थी वियो। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त संदसि खिलाफ़ कूड़ा केस ठाहिया विया। फारूकेश नाइक बेहतरीन अंदाज में केस विढ़ियो। वकील फारूकेश नाइक जो चवणु आहे त यूसुफ रज़ा गिलानी ते 50 लाख रुपया कमीशन वठण जो इल्ज़ाम हो। अदालत इंसाफ़ कयो। वफाकी घरू वज़ारत के समूरनि हेठाई इदारनि विच में कोऑर्डिनेशन वधाइण जो फ़ैसिलो। घरू बसी सर्विस डिलीवरी की बेहतरीन सुठे नतीजनि लाइ जामा प्लान तलब करे वरितो। वफाकी घरू बसी मोहसिन नक़वी की सदारत हेठि इजलास संदसि चवणु आहे त हेठाई इदारनि विच में राबतनि की खोट आहे जंहिंखे हंगामी बुनियादनि ते बहितर बणाइणो आहे। कारकर्दगी के वधीक बहितर ऐं सिराइतो बणाइण लाइ समूरनि हेठाई इदारनि विच में मज़बूत हमाहिंगी ऐं भाईवारी वधाइण की ज़रूरत आहे। हर इदारे की ज़रूरतनि ऐं दस्तियाब वसीलनि जा तफ़सील वाज़े कया वञनि। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में 1400 पॉइंट्स जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,40,000 की तारीख़ी बुलंदीअ ते पहुची वियो। कारोबारी हफ़्ते के आख़िरी ॾींहुं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो हाकारी लाड़ो। 100 इंडेक्स में 1,434 पॉइंट्स की बात थी वई। डीज़ल की कीमत में बाद खां पोइ पाकिस्तान रेलवेज़ मुसाफ़िर ट्रेन जा भाड़ा वधाए छॾिया। पाकिस्तान रेलवेज़ तर्जुमान मूजिब मुसाफ़िर ट्रेन के भाड़नि में 2% वाध कई वई आहे। भाड़नि में इज़ाफ़ो अॼु खां लागू हूंदो। केपी में नाहिली की इंतहा करप्शन ऐं बदइंतज़ामी उरूज ते आहे। अदालत की अपील कई त शालीमार रिकॉर्डिंग एंड ब्रॉडकास्टिंग कंपनी बंद न कई वञे। कंपनी के केतिरनि मुलाज़िमनि के रोज़गार जो मामलो आहे। कंपनी की बहाली बाबत बिज़नेस प्लान जोड़े अदालत में पेश कयो वेंदो। वफ़ाकी वज़ीर अता तारड़ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो पीटीआई के हुकूमती दौर में गैर ज़िम्मेवाराणे बयान सबब क़ौमी उॾाम के नुक़सान पहुतो। बरतानिया ऐं यूरोप की उॾाम सां क़ौमी इदारे खे अरबें रुपयनि जो फ़ाइदो थींदो। एतरा वसीला नाहिन जो समूरनि ख़तरनाक इमारतनि के किराए वञे। कुछ ख़तरनाक इमारतनि के टोड़ियो पियो आहे। कराची में 41 ताईं कमज़ोर इमारतूं ख़ाली कराई वयूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं लियारी में जंहिं इमारत जी छित किरी उहा लिस्ट में शामिल हुई।
ख़ाली करायल इमारतनि जे रपासनि खे 3 महीननि जी मसवाड़ ॾिनी वेंदी। मकानी खाते जे सूबाई वज़ीर सईद गनीजो ख़ांगी टीवी सां ॻाल्हियूं। चवे थो इमारतूं ख़ाली कराइण ॾुखियो कमु आहे, मुज़ाहिमत खे मुंहुं ॾियणो पवे थो। अक्सर अदालती फ़ैसिलनि सबबि ॾुखियायूं पेश ईंदियूं आहिनि। गैर क़ानूनी इदावतनि ख़िलाफ़ अदालतूं स्टे ऑर्डर ॾेई छॾींदियूं आहिनि। आबाद इंजीनियरिंग काउंसिल सां गॾिजी ॾुखे मुदे पारी हिकमत अमली जोड़ी पई वञे। कायदे अवाम शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जे नंढे पुट शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 40 वर्सी अॼु मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी पारां नवदेरो हाउस में क़ुरान ख़ानी इज्तिमाई दुआ घुरी पई। लंगर तक़सीम पार्टी कारकुननि गड़ी खुदा बख्श भुट्टो में शहीद शाहनवाज़ भुट्टो, कायदे अवाम शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ॿिनि शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरी भेटा पेश कई। नींदे लॻ न्याणी खे सावरनि वटां वठी वञण लाइ आयल पीउ क़तल, 3 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ हाफ़िज़ हुसैन बशीर में न्याणी खे वठण आयल जुमे मला सां सावरनि जो झेड़ो थी पियो। झेड़े दौरान धक लॻण सबबि अधरोट जुमो मला फ़ौत थी पियो। 3 ॼणा ज़ख़्मी। मक़तूल जे पुट जी फ़रियाद ते 4 ॼणनि ते केस दाख़िल। उबाड़ो वेझो ज़मीन जी मालिकियत झेड़े में 1 ॼणो क़तल, 5 ॼणा ज़ख़्मी। चाचड़ ऐं कोश बिरादरी जी बिंदरनि में ज़मीन जी मालिकियत झेड़ो थी पियो। कुहाड़ियूं ऐं गोलियूं लॻण सबबि सादिक चाचड़ मारिजी पियो। औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी। पाकिफ़ात मक़तूल जो लाश ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। पेंगरे भरिसां 7 वरियें जी निकिरी गैस्ट्रो विगे फ़ौत। ॻोठ पुनू ख़ान कोसो पासण साहिला कोसो खे गणती जोगी हालत नाज़ुक हुजण सबबि बदी निपे पियो त रस्ते में फ़ौत थी वई। संदसि मड़ घर पहुचाइण ते कोहराम। पाकिस्तान ख़िलाफ़ बांग्लादेश जी T20 स्क्वाड जो ऐलान। ॿिन्ही मुल्कनि विच में 3 मैचनि ते बदल T20 सीरीज़ 20 जुलाई खां शुरू थींदी। 3 मैचूं नेशनल क्रिकेट स्टेडियम ढाका में खेॾियूं वेंदियूं। बांग्लादेश श्रीलंका ख़िलाफ़ खेॾियल स्क्वाड खे पाकिस्तान ख़िलाफ़ बरक़रार रखी छॾियो। लेफ्टिनेंट कुमार दास T20 टीम जी क़यादत कंदो। ऐं ग़ज़ल जे शहनशाह मेहदी हसन जो अॼु 98हों जनम ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। कलावत घराणे जी 16हीं पीढ़ीअ सां तालुक़ रखंदड़ मेहदी हसन नंढपिण में ई ठमरी, दरबत, ख़याल ऐं दादरा समेत केतिरनि ई सुरनि में पुख़्तो थी वियो हो। 8 वरिये जी ॼमात में महाराजा गवालिया जे दरबार में फ़न जो मुसारो कयाई। मेहदी हसन जा ॻायल गीत अॼु बि किरुणे दिलनि जी धड़कन बणियल।